इस्लामाबाद में नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ॿियनि अमलदारनि सां गॾु पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिं दौरान सहाफ़ियुनि बजट में पघारदार तबिके ते टैक्स लॻाइण ख़िलाफ़ एहतिजाज पिणु कयो। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणो हो त टैक्स बेस वधाइण अणटर आहे। मुख़्तलिफ़ इदारनि जे निज़ाम खे बहितर करणो पवंदो। मईशत ऐं FBR जी डिजिटलाइज़ेशन ते कमु थी रहियो आहे। प्रोग्रेसिव टैक्स सरहदीअ वारनि ते लॻायो वेंदो। हुन चयो त 2 खां 3 साल टैक्स बेस जीअं जो तीअं अॻिते वधाईंदासीं। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवीअ खे जीअं जो तीअं लागू कयो वेंदो। 3 सालनि में टैक्स टू GDP खे 13% ताईं खणी वञिणो आहे। संदसि चवणो त टैक्स कानून पूरी तरह लागू न आहिनि थिया। नॉन फाइलर्स जे कारोबारी ट्रांज़ेक्शन ते टैक्स में इज़ाफ़ो कयो वियो आहे। नॉन फाइलर्स लाइ टैक्स जी शरह 45% ताईं खणी विया आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मूजिबि पघारदार तबिके ते टैक्स लॻाइण खां सवाइ अॻिते नथा वधी सघूं। पघारदार तबिके खे टैक्स नेट में आणणु ज़रूरी आहे। FBR मां मुदाख़लत ख़तमु कंदासीं। हुन चयो त अणरजिस्टर्ड मईशत जो ख़ात्मो करणो आहे। मोहम्मद औरंगज़ेब चयो त फिक्स्ड टैक्स खे मरहलेवार ॾिसी रहिया आहिनि। कैश ट्रांज़ेक्शन ख़तमु करे डॉक्यूमेंट ॾांहुं वधी रहिया आहिनि। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे शोबे में नौजवाननि खे सहूलियतूं फ़राहम कंदासीं। IIT जी एक्सपोर्ट 3.5 अरब डॉलर्स आहे।